अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइच। गुफ़्तगू कंदासीं मुल्क जे सियासी मंज़रनामे ते ऐं यकीनी तौर ते कराची जेको आहे उन वक़्तु मुल्क जे सियासी मंज़रनामे जे हवाले सां ख़बरुनि ऐं हेडलाइन जो महवर ऐं मर्कज़ बणियल आहे। कराची जे अंदरि जेका इहा डेवलपमेंट थी आहे उन हवाले सां मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ उनखे कीअं थियूं ॾिसनि ऐं ख़ासि तरह उहे ॿ पार्टियूं जंहिंजी हिकिड़ी जेका उहा पार्टी जंहिंजी वफ़ाक़ में हुकूमत आहे ऐं ॿी उहा पार्टी जंहिंजी सिंध में हुकूमत आहे, उहे ॿई पार्टियूं आहिनि सॼे मंज़रनामे खे कीअं थियूं ॾिसनि। उन ते जेको प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासूं असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवान ऐं सूबाई वज़ीर जनाब फयाज़ भुट साहब, जंहिं त असांजे जेको प्रोग्राम जी ॿी महिमान पाकिस्तान मुस्लिम लीग जी नून जी MPA सोरठ ते साहिबान अचो तव्हां सां गुफ़्तगू कयूं। तव्हां ॿिन्ही खे भली कार चऊं था। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। फयाज़, छा थियो मतिलबु जो अचानक वठ पकड़ थी वई ऐं चवनि था त जीअं राहिल शरीफ़ जी तब्दीली थी त पोइ जेको थियो ऑपरेशन ज़रब अज़ब थियो, ईअं जेको आहे पीपल्स पार्टी जे वज़ारत आला जी तब्दीली थी त कराची में वठ पकड़ थी वई, छा थियो चकर? बिस्मिल्लाह रहमान रहीम। तव्हां माना छा ते पुछण पिया चाहो, आया वॾी वज़ारत चेंज थियण ते या जेके 22 अगस्त वारो 22 अगस्त 22 अगस्त वारो सिलसिलो जेको न उनखे अॻु में ई वेठा बुख हड़ताल ते के कारकुन खे गिरफ़्तार थिया, उनखां बस मंज़र सभिनी खे ख़बर आहे। ठीकु आहे न। उनखां पोइ अचानक ई छा थियो, पाकिस्तान जे ख़िलाफ़ु नारा हणणु शुरू कयूं। पोइ पाकिस्तान जे ख़िलाफ़ु हर मोह वतन जेका पार्टी हूंदी, जेके भाषण हूंदो उहो त बर्दाश्त न कंदो। पोइ हुनजी ज़हन में अलाए छा हो, छा सम्झी कयूं। पोइ हेॾा सभिनी पार्टियुनि जेके हुकूमत में या हुकूमत खां ॿाहिरि सभिनी हुनजी मुखालफ़त कई। पोइ अॼु ॾींहं ते ॾिसो था वरी हुननि डिसोन करे छॾियो त भई असां पहिरियां बानी, वरी साहब, वरी चऊं त भई असां क़ाइद बि असां आहियूं, उन डिसोन कयो अथनि। पर असांजी पार्टी कल्ह बि नेशनल असेंबली में उते रेज़ोल्यूशन हुनजे ख़िलाफ़ु कयो आहे त हिन जे ख़िलाफ़ु मुक़दमो थियणु खपे। उहो तॾहिं थींदो जॾहिं फेडरल गवर्नमेंट लिखंदी बरतानिया खे, तॾहिं थींदो ऐं थियणु खपे। पाकिस्तान जा मुखालफ़त जा जेके नारा आहिनि उनखे सज़ा मिलणु खपे। न, उहो त थियो अल्ताफ़ हुसैन जे बारे में, पर मुतहदा क़ौम मूवमेंट हिकिड़ी रजिस्टर्ड पार्टी आहे ऐं उहा हिते ऑपरेट करे पई ऐं हेतिरनि सालनि खां वठी ऑपरेट करे पई। ऐं अल्ताफ़ हुसैन जेको हाणे जेको नारो हयो आहे इहो को नारो नओं न आहे। 80 जे ॾहाके में हुन जिनाह जी मज़ार जे साम्हूं पाकिस्तान जो झंडो साड़ियो 1978 में। ठीकु आहे। उनखां पोइ वरी जेको आहे हलियो वियो हिंदुस्तान में हुनजी जेका स्पीच आहे उहा रिकॉर्ड ते आहे। उनखां पोइ 90 जे ॾहाके में तव्हां ॿिन्ही पार्टियुनि जी अॻुवा हुकूमतुनि जे दौरान हुननि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन थियो ऐं उनमें तव्हांजे नसीरुल्लाह बाबर साहब ऐं हिननि ॿियनि जेको आहे चयो त बाबा असांखे जनाहपुर जा नक्शा मिलिया आहिनि। हुननि जे दौर में बि ब्रिगेडियर बिलार आहिनि, ॿियनि सभिनी चयो बाबा जनाहपुर जा नक्शा मिलिया आहिनि ऐं हिन तरह जी पार्टी ठाहिणु चाहिनि था। पोइ छो इहा पार्टी इहा यको रही ऐं तव्हांजा इतादी रहिया, उन्हनि जा इतादी रहिया, छा चकर आहे? मतिलबु इहो कहिड़ी पॉलिटिक्स आहे, कहिड़े क़िस्म जी सियासत आहे जेका असांजे हिन सरज़मीन ते थिए पई? पर हाणे हुनजी नियत जी त हुनखे ख़बर हूंदी जेकॾहिं नियत जो मसइलो ई न, हिते सभु एविडेंट शयूं आहिनि। ॾिसो न, जेकॾहिं हू केॾी महिल हुन ते राज जो एजेंट जा 5 ई साथी हुन ते चवंदा त तव्हां राज जा एजेंट आहिनि, हिनजी किसा कहाणियूं 5 ई साथी अॼु जेके PSP वेठा आहिनि उहे ॿुधाइनि पिया। पर हल जेके बि थियो आहे इहो ग़लति आहे। जेके पोइ हिते पाकिस्तान में जिनखे रहणो आहे त मोह बि वतन थी रहणो आहे, जंहिंखे जेकॾहिं राज उथिणो आहे त उनखे सज़ा बि अचणु खपे। सुरर ही त आहे वज़ीर साहब जेको आहे ही त असांखे ॿुधाईंदो न असल ॻाल्हि। तव्हां सियासी कारकुन जे तौर ते हीअ जेका सियासत थिए पई तव्हांखे ख़्याल में इहा मुनासिबु सियासत आहे त 90 जे ॾहाके में बि असां हिननि खे चयोसीं त हे राज एजेंटनि ऐं जनाहपुर जा नक्शा आहिनि, उनखां पोइ वरी इनखे यको मथे ते चाढ़े हाणे वरी जेको आहे इतादनि में वठी हाणे वरी उहा साॻी पुराणो राग वरी था शुरू कयूं? बिल्कुलु फयाज़, तव्हां सही था चओ त शुरू खां वठी सिंध जे माण्हुनि खे जेको आहे से इहे रिज़र्वेशन बल्कि दाहूं कूकूं कयूं आहिनि हमेशह त ही जेके पार्टी आहिनि या इन जो ख़ासि तौर ते जेको लीडर आहे उहो न रुॻो सिंध जे हवाले सां पर पाकिस्तान जे हवाले सां वॾो हिकिड़ो नुक़सानदह लीडर आहे जंहिं तमामु घणो नुक़सानु ॾिनो आहे मुल्क खे बि ऐं ख़ासि तौर ते सिंध खे बि। हमेशह जेको अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं कंदियूं रहियूं। हिन लाइ 99 में जेको आहे ऑपरेशन बि थियो, सॉरी 92 में शायदि ऑपरेशन बि थियो, नवाज़ शरीफ़ साहब कयो, बेनज़ीर साहब बि कयो। उन खां पोइ हमेशह जेको आहे सो इहो दलील ॾींदा विया त असां वटि मैंडेट आहे, असांजे मैंडेट जो जेको आहे सो एतिराम कयो वञे ऐं पार्टियूं जेको आहे सो उन हिसाब सां थींदियूं आहिनि। मिसाॻे जमहूरियत में मियां साहिबु खुलनि लफ़्ज़नि में चयो
त इन सां कंहिं बि पार्टी खे जेको आहे सो इताद न करणु घुरिजे। पर पोइ ॿिनि पार्टियुनि इतफ़ाक़ न कयो त पोइ उन करे मैंडेट खे सभिनी क़बूल कयो, ठीकु आहे, जेको बहितर फ़ैसिलो आहे गॾियल आहे ईअं थियो। पर हिकिड़ी हद थींदी आहे, उहा हद क्रॉस थी वई, रतो छाण बि थी, शहर बि बंदि रहिया, अलाए केतिरियूं जानियूं ज़ाया थियूं, सिंध जे विरागे जी बार बार जेको आहे सो दाऊं थींदियूं वियूं, हुकूमत में वेठा रहिया, इलाही सातरो फ़ाइदो बि वठंदा रहिया। पर आख़िर में इन्हनि खे एतिरो जेको आहे सो दिमाग़ु ख़राबु थी वियो जो हुननि पाकिस्तान जे ख़िलाफ़ु खुलम खुला जेको आहे सो अहिड़े क़िस्म जो, हालांकि इन खां अॻु में जॾहिं बुख हड़ताल ते वेठा त सभई पार्टियूं उन्हनि ॾे आयूं त हिकिड़ी जमहूरी तरीक़ेकार आहे त तव्हां भई जेको आहे सो बुख हड़तालूं न कयो, जेको जाइज़ तव्हांजूं ॻाल्हियूं न उहे बेशक थींदियूं, जेका दहशतगर्द आहिनि या जेके मुल्क खे नुक़सानु ॾेई रहिया आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थींदी, बाक़ी त तव्हांजे ख़िलाफ़ु न थींदी। उन में सूबाई हुकूमतुनि बि वफ़ाक़ी हुकूमतुनि बि जेको आहे सो उन्हनि सां ॻाल्हियूं कयूं, पर उनजे लीडर जे मन में कुझु ॿियो आहे, उहो हिन मुल्क खे नुक़सानु पहुचाइणु चाहे थो, जेको ॾाढो ॾाढो ॾुखाईंदड़ ऐं तकलीफ़ दह जेको आहे पूरी क़ौम जे लाइ हिकिड़ो रहियो आहे। मां सम्झां थी त इहा तमामु हिकिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां जॾहिं चओ था ही त अल्ताफ़ सेंस जेका उन ॾींहुं तक़रीर कई, उन ॾींहुं सुबुह जी सवेर बि जेको आहे वॾो वज़ीर सिंध जो सैयद मुराद अली शाह बि इहा त ॻाल्हि मां तव्हां करे चुकी आहियां न, त असां साहब बि मिले पियो, ठीकु आहे। हाणे मूंखे ॿुधायो त जॾहिं इहे सभई मिलनि पिया, जेकॾहिं अल्ताफ़ सेन इहा तक़रीर न करे हा त भला सभई माण्हू हाणे सभु टीवी एंकर सभु एनालिस्ट इहो ॿुधाइनि था पिया त भई कंहिं ज़माने में नेटो जा टैंकर बि गुम थिया, उहे किथे वञी लथा। वफ़ाक़ी हुकूमत जी सूबाई हुकूमत जी का ज़िमेवारी न आहे त उहा त अॼु ते असांखे ॿुधायो न हुकूमतूं ॿई त भई नेटो जा टैंकर काॾे विया, हथियार काॾे विया, एतिरा माण्हू जेका आहे अॼु बि जेको हो जेको चए थो पियो त ड्रिलिंग कैसे होती है, कील कैसे ठोकी जाती है, हथौड़ा सर पे कैसे लगाया जाता है, छा मतिलबु तव्हांजी हुकूमतूं उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे बसि बिल्कुलु बि न, ईअं न आहे असांजी हुकूमतूं न, मां पंहिंजी हुकूमत जे वफ़ाक़ी हुकूमत जी ॻाल्हि कंदसि त हुनजो ऑपरेशन उन दौर में थियो, जेसिताईं पीपल्स पार्टी हुई इहे साॻी जेको आहे सो कंटेनर जूं ॻाल्हियूं बि रहियूं, ऑपरेशन असांजे दौर में थियो, हिते जेको आहे सो वफ़ाक़ी गवर्नमेंट जेको आहे सो ज़रबे अज़ब हाणे ई शुरू थियो न, त इन खां अॻु में त लाशूं किरंदियूं रहंदियूं 15-20 ऐं इहो शहर बंदि थींदो रहंदो, मुआशी तौर ते बि ऐं जिस्मानी तौर ते बि हिन मुल्क जे माण्हुनि खे वॾो तमामु घणो नुक़सानु पहुतो। इहो ऑपरेशन थियो ऐं इन्हनि सभिनी शयुनि जी जेको आहे सो बाक़ाइदे जेको आहे सो जाचूं बि थींदियूं रहियूं ऐं जेको आहे सो माण्हू बदबाब रहिया, उनजे करे इहे सभु दाऊं ऐं कूकूं थियूं त हिननि जा सभु भांडा फुटिजंदा था रहनि, हिननि जा सभु जेके करतूत ज़ाहिर थींदा था रहनि ऐं उहे बर्दाश्त न करे सघिया, तंहिंजे करे हिननि जो लीडर जेको आहे फाटी पियो। ऑपरेशन तव्हां छो न कयो? हा, ऑपरेशन 93 में हलियो, उन खां पोइ बि मुंहिंजे ख़्याल में जेको ऑपरेशन हलियो पियो, पर ॻाल्हि इहा आहे त जेके तव्हां ॻाल्हि पिया कयो उन जूं इंक्वायरीज़ वग़ैरह बि कंडक्ट थियूं रहियूं, पर जीअं असांजे अदी चयो त इहा सही ॻाल्हि आहे त हुनजे लीडर जे मन में अलाए छा हुयो जो 2013 ते फयाज़ साहब बिल्कुलु गॾु आहे असां सां, हुनजी कराची में हुनजो वोट बैंक त पई कराची जे अंदरि केतिरा हज़ारे लाशूं किरियूं बिल्कुलु आहिनि, असां पाण हिन ॻाल्हि जी हुकूमत में वेठा आहिनि ऐं कंदा पिया आहिनि, उहो हेॾा हुन मिटी चुरी आहे हीअ हीअ बि कनि हू बि कनि, असां त शइ में पंहिंजी पार्टी में हर हंधि इहो ॻाल्हाईंदा रहंदा आहियूं, पर इहे वधि में वधि त इहो ॻाल्हि आहे त राह जो एजेंट त माना पाकिस्तान जो खुली दिली ॻाल्हि आहे न, असांजा काफ़ी लीडर त इहो काफ़ी त इहो चवां त हिन जी ॿोली हाणे नरेंद्र मोदी वारी ॿोली साॻी ॻाल्हि आहे। 22 तारीख़ जेका हिन तक़रीर कई उन असां वधि में वधि हुनजी मुखालफ़त कयूं पिया। 12 तारीख़ जी तक़रीर जी तव्हांखे कहिड़ी ज़रूरत हुई? 22 जे तक़रीर जी तव्हांखे छो ज़रूरत हुई? डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा तव्हांजो पंहिंजो अॻवान प्रेस क्लब जे अंदरि मथे ते क़ुर शरीफ़ रखी चई त बाबा ही मसइलो आहे, ही माण्हू राह जो एजेंट आहे ऐं मां ऐं पीपल्स पार्टी जा ॿिया 1-2 नाला खईं, असां वेठा हुआसीं असांजे साम्हूं, उहो बि तव्हां ॿिन्ही जे ज़िले जो आहे, पीर मज़र लफ़ जो नालो हुन खयो त असांजे साईं पीर मज़र भली डिनाए करे, पर हाणे त ॻाल्हि साबित थी त ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जी ॻाल्हि सही हुई न। बिल्कुलु हाणे हुनजी ॻाल्हि ते कहिड़ो असां यकीन कजे, हू तव्हांखे ख़बर आहे हुनजी ज़हनियत कहिड़ी आहे, वॾे साहिब जो दोस्त साहिब जो दोस्त हुयो, चीफ मिनिस्टर न, मां त चवां थो इहे ॻाल्हियूं त उन वक़्तु बि हुयूं न, हर को जो मां पंहिंजी ॻाल्हि कंदुमि, मां चवां थो जेको उन वक़्तु सिंध काबीना जो होम मिनिस्टर हुयो उन जी ॻाल्हि था कयूं न, असां तव्हांजी पार्टी जो उन वक़्तु जो जेको सभ खां वधीक
मतिलबु असरु रखंदड़ जेको माण्हू हुयो, उन वक़्तु तव्हांजी पार्टी जो असरु ज़ाहिर आहे हुनखे पंहिंजूं के ॻाल्हियूं हूंदियूं, कुझु रंजिश हूंदियूं, हुन खणी चयो हूंदो। ईअं मां चवां त मुंहिंजी ॻाल्हि सुठी, हिकिड़ो पार्टी में पंहिंजा फ़ैसिला हूंदा आहिनि, पार्टी पंहिंजूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, हुन जे करे पंहिंजी ॻाल्हि कई त असां उन टाइम में वठी छॾियो आहे। ईअं न थींदो आहे, हुनजा पंहिंजा के ज़ाती तौर ते इख़्तिलाफ़ असांजी पार्टी सां या हुननि सां हुआ त उन हिसाब सां पियो करे ॻाल्हियूं। माना उहा रियलिटी न हुई, हाणे त साबित थियो रियलिटी थी। ॾिसो न, रियलिटी हुजे या न, जो मां हुते ॻाल्हायां कोन थो, उन ते त मां तव्हां खां ॻाल्हाइणु चाहियां थो। मुंहिंजो सवाल इहो आहे, क़ुर पाक मथे ते रखी तव्हां एतबार न कयो। मां चवां थो उहा रियलिटी न हुई या हुई, ॿियो होम मिनिस्टर तव्हां रखियो, उहो चेक त करे हा न। ॾिसो न, तव्हां त उन ॻाल्हि खे ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जे ख़िलाफ़ वठी विया, पर हुन जेके एलिगेशन चयो त बाबा हे मुल्क दुश्मन आहिनि, उन ते त तव्हां को क़दम न खयो। ॾिसो न, मुल्क दुश्मन आहिनि, बहरहाल हू पंहिंजे हिसाब सां जेका ॻाल्हि करे पियो उहा ग़लति पियो करे, हुनजा पंहिंजा इख़्तिलाफ़ आहे। बहरहाल मुल्क दुश्मन आहिनि, रहिया बि आहिनि, ऐं उनमें आहे इम्किन। हलो, हाणे हिकिड़ो ॿियो पैसो आहे, वरी बि मां तव्हां ॿिन्ही पार्टियुनि सां बराबरी जे बुनियाद ते ॻाल्हाइणु चाहियां थो। केतिरनि सालनि खां वठी सिंध जो माण्हू इहो ॾिसे थो, असां सहाफ़ी जे ॾिसूं था, वज़ीर आला पीपल्स पार्टी जो हुजे या वज़ीर आला मुस्लिम लीग नून जे दौर जेके 90 जे ॾहाके में जेके हुकूमतूं ठहियूं, या खणी जेको आहे परवेज़ मुशर्रफ जे दौर में जेके सिंध जा वॾा वज़ीर हुआ, कराची जे सवाइ लियारी ऐं पंहिंजो जेको आहे मलीर वारनि इलाइक़नि जे सिंध जो वॾो वज़ीर किथे हिकु स्कीम जो बि इफ़्तिताह कोन थो करे। लियारी ऐं मलीर जी मिसाल तौरु तव्हां नाज़माबाद में, लियाकताबाद में 8 सालनि जे अंदरि तव्हां ॿुधायो त कायमली शाह साहिबु घणनि स्कीमनि जो इफ़्तिताह कयो आहे। न को लियाकत जतोई जे ॾींहंनि में थियो, न को जेको आहे पंहिंजो अरबाब रहीम जे दौर में थियो, न को जेको अली मोहम्मद बहार जे दौर में थियो, न जाम साद छा हुकूमत आहे। तव्हां सॼी तव्हांजा ॿिन्ही पार्टियुनि जे अंदरि कराची लिखी पढ़ी जेको आहे ॾेई छॾियो आहे। असां ऑन कोन कयो आहे, असांजे जेको आहे सो हुकूमतुनि कंहिंजी बि हुजे, लियाकत जतोई जी हुजे या पीपल्स पार्टी जी हुजे, असां वटि जेसिताईं असां पंहिंजूं ग़लतियूं न मञंदासीं, उन्हनि खे बहितर न कंदासीं, मां नथी सम्झां त बहितरी अची वेंदी। बिल्कुलु सही आहे तव्हांजी ॻाल्हि, त असां कराची खे ऑन कोन कयो आहे, बल्कि उन जे भेट में वञी असां ज़ुल्फ़कार आबाद ठाहिण जी जेको आहे सो कोशिशि कई आहे। इहे शयूं जेके आहिनि उहे जेके आहिनि सो नुक़सानु ईंदियूं आहिनि अवाम खे बि, पार्टियुनि खे बि ऐं शख़्सियतुनि खे बि। त मां चवंदी त बल्कि असांजे हिन सूबे खे जेको ही असांजी धरती आहे, असांजो पंहिंजो सूबो आहे, मुल्क आहे, पाकिस्तान आहे, असां पाकिस्तानी आहियूं, पर हीउ सूबो जेको आहे हीअ सिंध जेका आहे असांजी अंबड़ बि आहे। जज़्बाती तौर ते असां सां हिकिड़ो असांजो हिकिड़ो लॻाव हूंदो आहे। उन जे करे मां सम्झां थी त कराची जेको कैपिटल आहे, जेको असांजी दिलि आहे, उनखे असां क़बूल ई कोन कयो आहे। त को हीउ असांजो आहे। एतिरा दफ़ा जो खोड़ चैनल कराची ऐं सिंध जा जेको आहे सो ॻाल्हियूं कंदा रहिया आहिनि, कॾहिं बि असां उन ते एतिराज़ु कोन वारियो आहे त हीउ तव्हां छो था कयो। ॾिसो, मां हिन जो चवंदो न, पाकिस्तान पीपल पार्टी हमेशह ऑन कयो आहे असांजी कराची खे। मां एज़ अ स्पोर्ट मिनिस्टर तव्हांखे ॿुधायां, जॾहिं पोइ टेन्योर में पोयां 6 महीना मूंखे में स्पोर्ट हो त हिकु ॿ स्पोर्ट कॉम्प्लेक्स असां नाज़िमाबाद में कयासीं, हुनजो इफ़्तिताह कयासीं। हिकु ॿ जेके हुते फुटबॉल ग्राउंड आहे हिते सुराबकोट वारे पासे, उते कयोसीं हुनजो इफ़्तिताह कंदासीं। जेके जेके उते ज़रूरतूं न, हर हल्के में असां उते ज़रूरत जे हिसाब सां कमु कयो आहे। त मां जॾहिं स्पोर्ट मिनिस्टर आहे मां रहियो न, बाक़ी इन ॿिनि वज़ारतुनि जी मां कैलकुलेशन करे ॿिए दफ़े प्रोग्राम त कंदो, मां सॼी कराची तव्हांखे प्रोग्राम ॿुधाईंदुमि। फयाज़ साहिब हिकिड़ी ॻाल्हि मूंखे ॿुधायो, पाकिस्तान जे अंदरि जी जी 4 सूबा त आहिनि न, गिलगित बल्तिस्तान कॉन्स्टिट्यूशनली पाकिस्तान जे अंदरि उन सूबे ठीकु आहे न। हिननि 8 सालनि जे अंदरि तव्हां घणनि जाइनि ते ॾिठो आहे त गवर्नर वरितो हुजे त स्कीमनि जा इफ़्तिताह कंदो। तव्हां ॿुधायो KPK जे अंदरि ॿुधायो, तव्हां हुते महमूद ख़ान अचकज़ई जो भाउ महमूद ख़ान अचकज़ई वेठो आहे, तव्हां उन जो ॿुधायो, हालांकि हाई प्रोफाइल फैमिली आहे हू बि। तव्हां पंहिंजो पंजाब जो ॿुधायो, गवर्नर तव्हां K4 जो मनसूबे गवर्नर कंदो, फलाणो मनसूबे गवर्नर कंदो, छो K4 जो मनसूबो थियो त उन में CM साहब हुयो, गवर्नर छो हुयो? गवर्नर इन करे डिग्निटी आहे हिकिड़े क़िस्म जो। छा जो ॿियो सभिनि सूबनि में न, तव्हांजे सूबे में आहे। असां ॾिसो न, उहो असां सां गॾु आहे त असां सभिनी जॻहियुनि ते गॾु आहे न, हू इत्तेहादी आहे न, अचकज़ई साहब बि इत्तेहादी आहे उन गवर्नमेंट जो। उहो ॾिसो न, उतां जी गवर्नमेंट आहे, जेकॾहिं खणे या न खणे उहा हुनजी मर्ज़ी आहे। तव्हां पाकिस्तान पीपल पार्टी आहे, असांजो चीफ मिनिस्टर साहब हुनखे बाक़ाइदा इनवाइट करे थो ऐं हुन सां गॾु खणे छो करे थो, इहो ई त मुंहिंजो सुवालु आहे।
छो करे थो? इहो त पर गॾु खणी हले न माण्हू, छो डिग्निटी न आहे उनजी गवर्नर जो उनजी तव्हांखे इहा ख़बर आहे त तव्हां डाउ मेडिकल कॉलेज जो जेको डाउ मेडिकल यूनिवर्सिटी जो तव्हां वाइस चांसलर कैमली शाह रखणु चाहियो, गवर्नर तव्हांखे रद्द करे छॾियो 18 तरमीम खां पोइ। अॼु हिते उहो वाइस चांसलर रखियल आहे, कंहिं अॼु बि उहो वाइस चांसलर रखियल आहे जेको गवर्नर रखियो आहे। अख़्तियारात असां पोइ असेंबली में सभु खसे सीएम साहब खे ॾिना हुआसीं, अमल कोन पियो थिए, अमल कोन पियो थिए, कोन था कराए सघो अमल। कंसेशन न थियो हूंदो त उहा ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी ॻाल्हि इहा आहे त असां उन अरे बाबा बोर्ड आहे न बैट्रिक जो इंटर बोर्ड जो, हाणे गिरफ़्तार थिया न अनवार अहमद ज़ैयारा ऐं पंहिंजो हीउ जेके ॿिया जेको आहे पंहिंजो हो, इहे सभई माण्हू गवर्नर जे मर्ज़ी खां सवाइ तव्हां बोर्ड जो चेयरमैन बि हो तव्हांखे नथो रखण ॾे। उन्हनि ते इंक्वायरी हले पई न, तव्हां माण्हू मुक़ररु नथा करे सघो न, सीएम सिंध जो इख़्तियार ई नथो थिए, इंक्वायरी त बाद जी ॻाल्हि आहे फया साईं। अख़्तियारात ॾिसो न, जेको करप्शन कंदो, जे चेयरमैन करप्शन कंदो हुनखे न कढंदासीं, हुनखे कढंदासीं ऐं उन ते एंटी करप्शन दाख़िल थियो आहे, उन ते केस हले थो, हाणे त हुनखे नैब खां पकड़ियो आहे, इंक्वायरी हले थी न, हुन में छा थो थिए ॾिसंदासीं। बाबा तव्हांजो मां तव्हांखे ॿुधायां थो त ॿ मिसाल तव्हांखे ॿुधायां, हिकिड़ो डाउ मेडिकल यूनिवर्सिटी जो, ॿियो हे बोर्ड जो सीएम जे इख़्तियारनि खे हुन रद्द करे छॾियो। ॾिसो किथे भला किथे गवर्नर साहब जो कहिड़े दोस्त हूंदो, हुनजी मर्ज़ी हूंदी त भला उते उते हुनजी मर्ज़ी हूंदी, पर असांजी न हूंदी त उनजो न थी सघंदो न। बाक़ी जेकर तव्हां चओ था के अरे बाबा हीउ त केस थियो न, डाउ मेडिकल यूनिवर्सिटी वारो त केस थियो, गवर्नर सीएम जी सर्च कमेटी जेका हुई हुन नाला सर्च करे मोकिलिया, उहो न थियो न। उहो तव्हां ॻाल्हि कयो था, मूंखे ख़बर न आहे। अरे यार तव्हांखे ख़बर न आहे, तव्हां सॼो असेंबली में वेठा तव्हां सिंध हलायो था। असांखे जेतिरे क़दुरु ख़बर आहे त सभु सीएम खे इख़्तियारात आहिनि, बाक़ी जेकर गॾु खणी था हलो त हुनजी हलो भला मूंखे ॿुधायो, तव्हां को नाज़माबाद में हिकिड़ो त बोर्ड सुभाणे ॾेखारियो असांखे, कैमली शाह जे 8 सालनि में, लियाकताबाद में हिकिड़ी नंढड़ी स्कीम जो बि ॾेखारियो त कैमली शाह वञी को इफ़्तिताह कयो हुजे। गवर्नर जा बोर्ड जेतिरा कराची शहर में लॻा पिया आहिनि, तव्हां लाहौर जे अंदरि गवर्नर जा बोर्ड ॾेखारियो, पेशावर जे अंदरि गवर्नर जा बोर्ड ॾेखारियो, क्वेटा जे अंदरि गवर्नर जा बोर्ड ॾेखारियो, छो जॾहिं तव्हां हाणे 18 तरमीम खां पोइ चयो आहे त सदर ऐं गवर्नर जेके आहिनि उहे सेरिमोनियल थी विया आहिनि, सिंध जे अंदरि गवर्नर जो एॾो रोल आहे, तव्हां सिंध जी राजधानी हवाले करे छॾी आहे उन्हनि जे, सिंध जे चीफ एग्जीक्यूटिव जो आइनी पावर जेको आहे उहो तव्हां सिंध जी राजधानी ते हलाइण नथा ॾियो, तव्हां सरेंडर करे चुका आहियो। इहा पोज़ीशन आहे। मां हिकिड़ो वक़फ़ो वठां थो, हिते वधीक तव्हांजो तफ़सीली मौक़ो वठंदुसि। नाज़रीन वठो था वक़फ़ो, वापसि जे प्रोग्राम खे अॻिते वधायूं था, असां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, तो प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हले थी सिंध जी राजधानी कराची जे हवाले सां, मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि कराची जे मसइले खे कीअं हैंडल कयो आहे, ऐं उन हवाले सां ख़ासि तरह हिन वक़्तु जेको वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत जेका आहे, यानी मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी मसइले खे कीअं हैंडल करण जे चकर में आहिनि, उहा गुफ़्तगू हलंदड़ हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान सूबाई वज़ीर फयाज़ बुट ऐं मुस्लिम लीग नून जी MPA सोरठ थेबो साहिब सां गॾु अचो त गुफ़्तगू खे अॻिते वधायूं। जी फैज़ साहब, जी अदा, तो सिंध जो चीफ मिनिस्टर ऐं सिंध जो गवर्नर, कराची जी ॻाल्हि अचे थी त गवर्नर असांखे वॾो प्रीडोमिनेंट लॻे थो, उहो साॻियो गवर्नर असांखे दादू में एक्टिव नज़र कोन थो अचे। गवर्नर त सॼे सूबे जो आहे। वरी जॾहिं वॾो वज़ीर जेको असांखे ॿियनि हंधनि ते एॾो एक्टिव नज़र अचे थो, उहो नाज़माबाद लियाकताबाद में वरी तव्हांखे मां चवां थो 8 सालनि में कैमली शाह जो हिकिड़ो बोर्ड बि तव्हां न ॾेखारे सघंदो। भैया तव्हां ॻाल्हि कंदा हूंदो, सही कंदा हूंदो, मुंहिंजे ख़्याल में काफ़ी जेके सीट्स आहिनि उतां हुनजा MP MNAs अचनि पिया, त ज़ाहिर आहे हू मुख़्तलिफ़ हुकूमतुनि में रहिया आहिनि, हू पंहिंजे हिसाब सां बोर्ड हणनि था, उसूलनि ग़लति बि आहे, हुन में CM जो बोर्ड हुजणु खपे। पर असांजी जेकर तव्हांजी ॻाल्हि की खां वॾे प्रोजेक्ट ते जेकर गवर्नर खे खणी था हलूं, त गवर्नर जी हिकिड़ी असां इज़त करे उनजी जेका उहिदे जी इज़त आहे उन हिसाब सां खणी था हलूं। बाक़ी जेकर उन इलाइक़नि में असां हींअर बि असांजी लोकल गवर्नमेंट जे हिसाब सां असां कमु काफ़ी कयो आहे, काफ़ी बोर्ड्स असांजा बि लॻल आहिनि, ईअं कोन्हे को। ऐं जेकॾहिं हू पंहिंजी हू गवर्नर जो हणनि था त इहे पुराणा बोर्ड हूंदा, हाणे जा कोन हूंदा। हाणे असां काफ़ी हींअर लोकल गवर्नमेंट जे हिसाब सां काफ़ी कमु कयूं पिया। पुराणा माना घणा? पुराणो ॾिसो न, हुनखे अॻु में हू पंहिंजो MPA जेकर 4 करोड़ या 8 करोड़ या 6 करोड़ जी स्कीमूं आहिनि, पंहिंजी हुनजी हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिंजो बणाए बोर्ड। कीअं मर्ज़ी आहे? ॾिसो न, हुनजी MPA जी स्कीम आहे न,
एमपी जो बोर्ड लॻे एमपी जो लॻंदो न ॾिसो न एमपी जो बोर्ड लॻे न उन में गवर्नर जो त उन जी मर्ज़ी आहे एमपी जी उनखे असां तव्हां छा करे सघंदासीं चीफ जेकॾहिं मां पंहिंजी क़ाइद जो बेनज़ीर साहिब जा फोटू हणां सीएम साहिब जो फोटो हणां मुंहिंजी मर्ज़ी आहे न फोटू बोर्ड इफ्तिताह जेको आहे फोटू जेकॾहिं बोर्ड ते फोटू जा नाला इफ्तिताह बॉडी जेका आहे उहा सिंध जी हुकूमत बजट ॾींदी आहे न ॾिसो न हुकूमत बजट जे थी पर किथे किथे हलो MPs मूंखे ॿुधायो हलो मूंखे ॿुधायो सिंध हुकूमत जे पैसनि सां नून लीग जी MPA को वञी स्कीम करे त उते नवाज़ शरीफ़ अची इफ्तिताह कंदो ॾिसो हिनखे जेके 4 करोड़ मिलंदा आहे पंहिंजी स्कीम ते पंहिंजी पार्टी जा आणंदा आहिनि मां कंदमि न हा मां नवाज़ शरीफ़ जो नवाज़ शरीफ़ इफ्तिताह कंदो इफ्तिताह जी हो करे नवाज़ शरीफ़ इफ्तिताह कंदो शहबाज शरीफ़ अची इफ्तिताह कंदो या नंढी चवंदी स्कीम जी ॻाल्हि था कयूं चवे थी इस्माइल राव अची इफ्तिताह न, कंदो नंढी स्कीम जी ॻाल्हि था इस्माइल कयूं राव 4 करोड़ इफ्तिताह 6 करोड़ जी ॻाल्हि था कयूं मां वॾी स्कीम जी चलो ॻाल्हि नथो इस्माइल राव इफ्तिताह कंदो कयां। मां वॾी स्कीम जी ॻाल्हि त कयां ई कोन थो न मां तो कयां थी की असांजी एमपी प्रायोरिटी जेका थींदी आहे उन में 4 करोड़ या 2 करोड़ मिलंदा आहिनि उन ते जेकर हुन पंहिंजो नालो लिखी छॾियो त ठीकु आहे सभिनी वॾनि स्कीमनि ते गवर्नर जा बोर्ड लॻा पिया आहिनि असांजी काफ़ी इलाइक़नि में मां तव्हांखे चयो न लोकल पार्टी मां तव्हांखे चवां थो वरी चवां थो त कराची जे यूनिवर्सिटियुनि में तव्हां पंहिंजो CM साहिब खे चओ त वाइस चांसलर त मटाए ॾेखारे मां तव्हांखे वरी चवां थो त CM साहिब खे यूनिवर्सिटियूं त पंहिंजी जाइ ते तव्हां पंहिंजे CM साहिब खे चओ हीउ जेको नौजवान असांजो एक्टिव CM आयो आहे हुनखे चओ त हीअ त जेके गिरफ़्तार थिया आहिनि इन्हनि जी जाइ ते बोर्ड में चओ पंहिंजा माण्हू त पंहिंजी मर्ज़ी सां रखी सघे मां त तव्हांखे सिंपल एंड सिंपल ॻाल्हि थो कयां मां तव्हांखे उहा ॻाल्हि कंदो हलां त हर CM जी पंहिंजी पॉलिसी हूंदी आहे पुराणे CM बि सुठो CM जी कीअं पॉलिसी हूंदी आहे चीफ मिनिस्टर पूरे सूबे जो चीफ एग्जीक्यूटिव आहे मां तव्हांखे चवां थो त हर CM जी पंहिंजी पॉलिसी हूंदी आहे हिनखे आहे अञा हिकिड़ो महीनो थियो आहे अॻे हली पंहिंजी पॉलिसी ॾींदो पंहिंजा प्रोग्राम न न हे तुंहिंजी ज़िमेदारी आहे आइनी तरह ते बिल्कुलु आहे आइनी तरह ज़िमेदारी मां त चवां थो न उहा ॻाल्हि हे त पॉलिसी जो मसइलो ई कोन थियो न मां त तॾहिं चयो त इहो मसइलो तव्हांजे दौर में ख़राब न थियो आहे त मां त सोरठ खे बि इहो चयो त लियाकत जतोई ॿिया जेके हिननि जे दौर में बि जेके सिंध जा वॾा वज़ीर हुया उन्हनि बि इहो ज़ुल्म कयो जो सिंध जे अंदरि सिंध जी राजधानी में उन्हनि पंहिंजा इख़्तियार सरेंडर करे छॾिया ॾिसे न हिन साईं असांजे मुराद शाह साहिब खे आहे हिकिड़ो महीनो थियो आहे हू पंहिंजी पॉलिसी बिल्कुलु ॾींदो जेके तव्हां शिकायतूं आहिनि सभु इंशाल्लाह असांजूं का शिकायत न आहिनि ॾिसो न तव्हां जेका ॻाल्हि कयो था उहा शिकायत त आहे न पई जेके तव्हां हींअर फयाज़ नाइच नथो ॻाल्हाए इहा सिंध थी ॻाल्हाए जेका सिंध शिकायत थी करे त मां उनजो जवाब थो ॾियां न एम आर राइट और रॉन्ग फयाज़ असुल में जेकॾहिं हक़ीक़त खे वठिजे त शहरनि खे जेको आहे सो हिननि त हवाले करे छॾियो मुतदा वारनि जे तव्हां ॾिसंदो त मीरपुर ख़ासि हैदराबाद में त हिननि पंहिंजा माण्हू ई कोन बीहारिया हुआ लोकल बॉडीज़ जे हवाले सां इन में ई साबित थींदो त हिननि शहर त हुननि जे हवाले ॿिटे निज़ाम खां वठी हाणे ताईं कंहिं न कंहिं नमूने सां उन्हनि खे सपोर्ट कंदा आया त ई शहर जेके आहिनि तव्हांजा न आहिनि हिते तव्हां आहियो हुते असां आहियूं इन पॉलिसी त जेको आहे सो न हलिया पिए पर हाणे इहे शयूं न थियणियूं छो त आवाम इन शइ खे सम्झी वियो आहे त हीअ असांजा शहर आहिनि भई जेकॾहिं को उर्दू स्पीकर ॻोठ में अचे भली रहे दादू में अचे रहे असां कंहिंखे असांजी कंहिं उर्दू स्पीकर सां या कंहिं उर्दू स्पीकर वारे सां को जहिड़ो कोन्हे को ॻाल्हि हीअ हिते आहे त असां पंहिंजा शहर उन्हनि खे ओन छो था कयूं उन्हनि खे पंहिंजो छो था कयूं उन्हनि खे हवाले छो था करे छॾियूं उर्दू ऐं सिंधी जो त मसइलो ई न आहे न तव्हां फखरुद्दीन जी इब्राहिम खे गवर्नर रखो असांखे कोई एतिराज़ न आहे असां चओ था उनखे तव्हां वज़ीर आला करे छॾियो त बि असांखे एतिराज़ न आहे बिल्कुलु हीअ कुल असां हिन जे बुनियाद ते ॻाल्हि ॿोल कोन पिया कयूं बिल्कुलु पार्टी आहे तव्हांजी उनखे मैंडेट आहे भली तव्हां साईं मुराद अली शाह खे वज़ीर आला कयो साईं कैमली शाह खे वज़ीर आला कयो पर जेकॾहिं तव्हां जदर खे तव्हां वज़ीर आला करे छॾियो या रज़ा रब्बानी खे करे छॾियो कंहिंखे एतिराज़ आहे तव्हांजी पार्टी जो आहे पर जेको पार्टी जंहिंखे चीफ एग्जीक्यूटिव सूबे जो करे उहो सूबे जो त चीफ एग्जीक्यूटिव हुजे न या उहो चए त बाबा पंहिंजो टोल प्लाज़ा खां ॿाहिरि जेको आहे मां चीफ एग्जीक्यूटिव आहियां बाक़ी अंदरि अचण खां पोइ कॾहिं चयो आहे हिन CM चयो आहे या पोइ चयो आहे त बाबा टूल प्लाज़ा खां अॻियां जेको आहे मां CM आहे हिते न आहियां हक़ीक़तूं ॿुधाइनि थियूं न हाणे ठेबो साहिब जी ॻाल्हि आई त अची त लोकल बॉडीज़ में असां माण्हू न बीहारिया असां हर सीट ते माण्हू बीहारिया त तव्हांजा माण्हू न बीठा हूंदा उहा ॿी ॻाल्हि आहे असांखे हू शिकस्त खाधीसीं उर्दू रियाज़ में बाक़ी असां मुक़ाबिलो त हर हंधि कयो आहे बाई इलेक्शन हुजे हर हंधि मुक़ाबिलो कयो आहे इहे रिकॉर्ड ते ॻाल्हियूं न दा इहे रिकॉर्ड ते कयो आहे मुक़ाबिलो कयो आहे असां हर हंधि ते मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे बि इहा ख़बर हूंदी त हैदराबाद में जेको आहे सो माण्हू हिननि न बीहारिया असां काफ़ी सभिनी सीटुनि ते बीहारिया असां सभिनी सीटुनि ते बीहारिया हे त मञंदा ई कोन हाणे मां खटण या हाराइण उहा ॿी शइ आहे चलो भला हाणे
हाणे ॿिए पासे ते ॻाल्हायूं था 8 साल थी विया आहिनि तव्हांजी हुकूमत खे अॻे जी। इहो हूंदो हुयो ऐं नून लीग जी बि हुकूमत हाणे 3 साल में आहे 4थे साल में आहे अॻे त पाण इहा कंप्लेन कंदा हुआसीं 90 जे ॾहाके में तव्हां ॿिन्ही पार्टियुनि जी कंप्लेन हूंदी भई कंसिस्टेंसी न आहे असांजी हुकूमत पूरी न थी मैंडेट पूरो थिया त असांजो कयो 8 साल खां वठी तव्हां सिंध जी हुकूमत तव्हांजे हथ में आहे बिल्कुलु आहे तरक़ी त कोन थी आहे सिंध जी ॾिसो 2008 खां वठी 2013 ताईं असां इलाही कमु कराया हर ज़िले में हर तालुके में हर चई उनजी बुनियाद ते असांखे 2013 में इलेक्शन में कामयाबी मिली उन जे ई बुनियाद ते असांखे 2015 जी लोकल पार्टीज़ में कामयाबी मिली अगरि कमु न करायूं हा त माण्हू असांखे वोट छो ॾिना रही ॻाल्हि पाकिस्तान पीपल पार्टी कॾहिं रिगिंग करे इलेक्शन में न आई आहे हींअर बि लोकल पार्टीज़ हुजे खैरपुर हुजे सांगड़ हुजे उतां जा पंहिंजा फंक्शन लीग जा MP MNS चवंदा आहिनि त बाबा दांदली न थी आहे हिन दफ़े या माण्हू न असांखे वोट ॾिना जेके कमु न कयूं हा सिंध में अञा कमु करण जी ज़रूरत आहे जेका असां वरी डिलीवर इनशाला बाक़ी अहिड़ा महीना असां अञा कंदासीं असां हमेशह कमु कयो बि आहे ऐं उनजी आधार ते असां इलेक्शन खटे पिया आहियूं ॾाढा मुड़ुस आहियो ख़ुदा जो कसम आहे या त माण्हू अॻे चवंदा हुया त दरिया जे पार बीहे त उहो ॾाढो मुड़ुस आहे हाणे माण्हू चवंदा त बाबा जेको पीपुल्स पार्टी में आहे उहो ॾाढो मुड़ुस आहे न अहिड़ी का ॻाल्हि आहे पाकिस्तान पीपल पार्टी ग़रीबनि जी पार्टी आहे जीअं साईं खुर्शी शाह जहिड़ा ग़रीब आहिनि साईं जेको आहे पंहिंजो ॾिस हिते मां किथे न ॻाल्हाईंदुमि जो नाला जेके बि खणंदा वञूं न सभु ग़रीब उहो बि वर्कर आहे अलीगढ़ मार साहब जेके आहिनि उहे ग़रीब आहिनि साईं खुर्शी शाह नालो वठो था त उहो मां तव्हांखे ॿुधायां थो न मीर हज़ार ख़ान ग़रीब आहे होॾां एजाज़ ख़ान जखराणी ग़रीब आहे वर्कर आहे एजाज़ खान हज़ार खान वर्कर आहिनि पार्टी आहे मां उहो ई चवंदो न सभु नाला वठंदो वञा ऐं घुमंदा फिरंदा हिते घटे ते ईंदासीं गुलाम कादिर पली जे सभु वीचारा ग़रीब आहिनि हिकिड़ो वेलो खाइनि था पार्टी वर्कर त आहिनि वेलो वेठा आहिनि असल में जेको 8 सालनि में थियो आहे उहो सभिनी ॾाढो आहे त सभई इदारा एजुकेशन खां वेंदे जेको आहे सो रोड रस्ता आया हॉस्पिटल हेल्थ ख़ैर तव्हां कहिड़ी शइ खे वफ़ाक़ी हुकूमत बि सिंध खे कुझु न ॾिनो अथई हाणे पाण अचूं था 3 सालनि में मां जॾहिं हिननि सां ॻाल्हि कयां थो मां तव्हांखे हिन जो जवाबु ॾियां थी बिल्कुलु असांखे तनक़ीद थियणु खपे ऐं हिन खां इनकारी न आहियां तनक़ीद जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां बहितरी आणियूं जेकॾहिं असां में का ग़लती आहे या त बहितर कयो हुनजी पॉइंट आउट कयो त बिल्कुलु सही आहे वफ़ाक़ी हुकूमत पीपल्स पार्टी गवर्नमेंट हुई त तव्हां छा थियो वफ़ाक़ी हुकूमत खे तव्हां ॻणींदो तव्हां एनर्जी खां वेंदे रोड रस्तनि खां वेंदे मोटरवे कंहिं ॾिनो आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट K4 कंहिं ॾिनो आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट ग्रीन बस कंहिं ॾिनी आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट थरकोल जो जेको आहे जेको इनखे कंहिं जेको आहे सो अॻिते आणो चाइना कॉरिडोर जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कंदो त उहो कंहिं कयो आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट इनखे कीअं त तव्हां जेको आहे डिनाए कयो त वफ़ाक़ी गवर्नमेंट कुझु कोन कयो आहे ईअं न आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट करे पई अमन अमान जे हवाले सां वेंदे तव्हां सभु जेकॾहिं ॾिसंदो त वफ़ाक़ी गवर्नमेंट जी कोशिशूं आहिनि 5 साल जा प्रोजेक्ट रहियो पियो आहे मोटरवे नाले निशान में आहे सीपेक में सिंध खे छा ॾिनो त इहो ॿुधायो न तव्हां इन करो न तव्हां त सिंध जे हिसाब सां पुछो पिया न मोटरवे सभिनी खां वधीक सिंध में कमु थिए पियो थरकोल खां वेंदे सीपेक में ॿुधायो केटी बंदर आहे थिए पियो तव्हां हिकिड़ो रोड कोन ठाराए पोर्ट कासिम आहे सीपेक में जॾहिं केटी बंदर हुजे त चओ त सीपेक में सिंध खे फ़ाइदो आहे न सिंध में पोर्ट कासिम हुजे लादी खे वरी को ॾेई आहे पनो घर में थो आहे बाक़ी असांखे घर में छो ॾींदा पनो तव्हां न वेंदा आहिनि उते उन्हनि खे पना मिलंदा आहिनि उन्हनि खे पना मिलंदा आहिनि सिंध जो केस ॻाल्हि जेका मूंखे ख़बर आहे असां वरी कल्ह बि रड़ियूं कयूं त असांजी पोर्ट कासिम हुजे ऐं केटी बंदर ते तव्हां कंहिं चयो त रड़ियूं कयो बाबा उन ॻाल्हि आहे मुस्बत जवाब मिलियो आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट खां तव्हां ॿुधायो भला असां न बिल्कुलु भई अॻवान आयो पंहिंजो हू क्लेम करे थी त असां हे ॾिनो आहे ऐं हिननि हुकूमत कुझु न कयो आहे असांखे पोर्ट कासिम ऐं केटी बंदर अञा ताईं सीपेक में कोन कयो जॾहिं सीपेक में खणंदा असांखे सिंध खे फ़ाइदो तॾहिं थींदो बाक़ी इन जेका सीपेक जा रूट आहिनि असांखे फ़ाइदो वियो न टियों ॾींहुं हिननि जो जेको असां गुज़ारिश रखी आया आहियूं मुतमिन थो मोटी आयो आहे पाण हाणे भला जहिड़ो लाइ जहिड़ो करे मोटी जे भला मुतमिन नथी चे हिकिड़ो PM चवंदो बाबा असां करे था ॾियूं जहिड़े जो कहिड़ो ॻाल्हि आहे त भला मुतमिन ईअं थींदो न अदा मूंखे फ्याज़ न आहे चवंदा तुंहिंजो कमु हीउ कयां थो त मां हले वेंदुमि या फ्याज़ न आहे बि त जहिड़ो जहिड़ो ईअं न थींदो आहे ईअं न थींदो आहे ईअं न थींदो आहे जेकॾहिं तव्हां मुंहिंजो मूंखे बसि चवंदो त मां चवंदसि हा बसि थी वियो जॾहिं मूंखे शिकायतूं हुजनि त सालनि खां तव्हां मुंहिंजो बिल्कुलु तव्हांजी ख्वाजा आसिफ सां मीटिंग कई ख्वाजा आसिफ खे चवंदो सिंध जे बराड़ी में बिजली 18 कलाक बंदि आहे उहा बिजली जो दौरान घटि थियणु खपे उन सां मुलाक़ात थी साख डार सां NFC ते थी जॾहिं दिसंबर में आहे जेका 2015 में ख़तमु थी वियो आहे
हाणे वञी थिए थी उनखे ॻाल्हाई तॾहिं थियो न भला हाणे मुतमिन थी तॾहिं मोटियो न सीपेक में झल त कोन पियो उन मखां वञी ॻाल्हाईंदा बि कोन हो तव्हां पंहिंजा सिंधियो ॻाल्हाए पियो त ज़िमेदारी आहे न एनएफसी ॾियण त वफ़ाक़ जी आइनी ज़िमेवारी बिल्कुलु आहे बिल्कुलु आहे वफ़ाक़ न कयो आहे त इहो जे क्रेडिट ते जेको आहे 2015 खां वठी अच्छा सीसीआई जी हर 3 महीने खां पोइ गजाणी थींदी आहे सीसीआई जी 9 महीना थिया गजाणी कान्हे बिल्कुलु थियणु खपे ऐं कॾहिं सिंध जे हवाले सां कॾहिं इनकारी न आहे त जेको आहे न कंदे बि चवंदा आहिनि असां कयो आहे हाणे मां तव्हांखे ॿी ॻाल्हि थो ॿुधायां ॿई पार्टियूं तमामु जेको आहे पंहिंजो हो कयो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां हिकिड़नि माण्हुनि जो ख़्यालात पाकिस्तान जे अंदरि 60% गुरबत आहे तव्हां 60 जो मथे हूंदी पर वफ़ाक़ी वज़ीर जेको आहे गुज़िरियल हिन में चयो त न 29 32 एतिरो परसेंट माना 1/3 हर टियों माण्हू गुरबत जी लकीर खां हेठि थो ज़िंदगी गुज़ारे इहो इसाक़ डार साहिब जी बजट तक़रीर में आहे हाणे जेकॾहिं पाण उनखे ई मञूं त 7 करोड़ माण्हू पाकिस्तान जे अंदरि गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारनि पिया ॿई पार्टियूं ॿुधो जेकॾहिं 7 करोड़ जो मतिलबु इहो आहे त 7 करोड़ दुनिया जे अंदरि जेके 195 मुल्क आहिनि 20 मुल्कनि खां पोइ जेके ॿिया सभई मुल्क आहिनि उन्हनि जी आबादी जेका आहे उहा 7 करोड़ खां घटि आहे माना 175 मुल्कनि जी जेका हर हिकु मुल्क जेका आबादी आहे ओतिरा माण्हू असां वटि गुरबत जी लकीर खां हेठि पिया ज़िंदगी गुज़ारनि तव्हां ॿई पार्टियूं असांखे ॿुधाए वठा त के फोर हुन कयो न हो न हुन सीपेक कयो फलाणो कयो हीअ जेके 7 करोड़ माण्हू इसाक़ डार जे बकौल अदरवाइज़ जेकॾहिं ॾिसजे त 50-60% खां मथे आहे माना पाकिस्तान जे अंदरि 12-13 करोड़ माण्हू जेके आहिनि गुरबत जी लकीर खां हेठि वारी ज़िंदगी गुज़ारनि जॾहिं एॾी ह्यूज पॉपुलेशन गुरबत जी लकीर खां हेठि ज़िंदगी गुज़ारींदी हुजे सिंध सूबे में फयाज़ साहिबु ड्रॉप आउट रेशियो जेको ॿारनि जो आहे उहो हिन गुज़िरियल 8 सालनि में वधियो आहे सिंध जे अंदरि जेका हो ॿुधनि था त इंडिकेटर ॿुधाइनि था त गुरबत वधी आहे सिंध में 8 सालनि में पोइ बि तव्हां असांखे उहो जेको आहे पंहिंजो मंझंदि उहो जेको आहे असांखे विकिणो पिया त असां फलाणो कयोसीं पर इहे स्टेटिस्टिक्स उहा आहे जंहिंखे डिनाए नथा करे सघूं मूंखे ॿुधायो त हीअ असांजूं हुकूमतूं असांखे कहिड़े पासे वठी वियूं वञनि मां त ॿिन्ही हुकूमतुनि खां इहो सुवालु थो कयां त मजमूई तरह मुल्क जे अंदरि गुरबत वधे पई पर सिंध जे अंदरि गुरबत तेज़ी सां वधे पई सिंध जे अंदरि ॿारनि जी तालीम तबाह पई थिए सिंध जे अंदरि मदरसा वधीक ठहनि पिया माण्हू ॿार पढ़ाए नथा सघनि मदरसनि में उछलनि पिया सिंध जे अंदरि दहशतगर्दी वधे पई सिंध जे शहरनि जो हाल हीअ आहे सिंध जा समूरा शहर जेके आहिनि उहे तव्हां हुकिया आहिनि तव्हां हाणे पाण चओ था त असां एजुकेशन में असांजे पीर मज़र ग़लति भर्तियूं कयूं तव्हां चओ था त आगा सिराज दुरानी जे दौर में जेको आहे लोकल बॉडीज़ में ग़लति भर्तियूं थियूं तव्हां पाण चओ था त पुलिस डिपार्टमेंट में जेको मिर्ज़ा साहिब जे दौर में भर्तियूं थियूं ग़लति थियूं तव्हां पाण हाणे चओ था पिया त सभई जेके तव्हां गुज़िरियल हुकूमत में भर्तियूं कयूं सभिनी खातनि जूं उनमें तव्हां समरीज़ खां वधीक ओवर भर्तियूं कयूं मेरिट जी लताड़ करे भर्तियूं कयूं ऐं नाअहल माण्हुनि खे ॾिनो अहल माण्हुनि खे ॿाहिरि विहारे छॾियो इहो तव्हांजूं पंहिंजूं हाणे हुकूमतूं चवनि पियूं भैया ॾिसो त तव्हां गुरबत जी जेकॾहिं ॻाल्हि कयो था त गुरबत बाक़ी सॼे पाकिस्तान में हिकिड़ो इशू तमामु वॾे में वॾो इशू असांजे गुरबत जो आहे माना तरक़ी न पिया कयूं न ॾिसो उन में ॾिसो न इन में सभिनी पार्टियुनि खे गॾिजी वेहणु मां त ॿिन्ही पार्टियुनि खे एड्रेस सभिनी खे हिते व्यूअर्स असांजी सॼी सिंध आहे सिंध खां ॿाहिरि बि आहिनि मां त चयो न सभिनी पार्टी जेके बि रहंदा सिंध में या सिंध खां ॿाहिरि असां सभिनी खे सोचणु खपे त हीअ गुरबत कीअं करिजे मां त हाणे जेके असांजा नौजवान आहिनि हींअर पढ़िया लिखिया बेरोज़गार आहिनि असां मां ॻोठु वञासीं असांखे नौकिरी खपे मां त हुनखे चयो मां चयो बाबा नौकिरी ॾिसो हाणे उहो सिलसिलो कोन्हे तव्हां प्राइवेट जॉब में वञो प्राइवेट सेक्टर में वञो प्राइवेट वञण लाइ ॾिसो टू बी ऑनेस्टली मां ॿुधायां त प्राइवेट सेक्टर में असां सिंधी नौजवान वञण लाइ तयारु कोन्हे न पर ॾिसो न आहिनि छो न आहिनि बैंक्स आहिनि ॾिसो न साईं बैंक्स आहिनि हिते असां फैक्ट्रीज़ आहिनि मिल्स आहिनि उहे खणनि पिया न साईं छो न पिया खणनि मिलूं आहिनि छो न आहिनि तव्हां जेकर पढ़ियल लिखियल नौजवान आहे हुनजे लाइ त रोज़गार मुंहिंजे ख़्याल में ॿुधायो पाण में ठहो ॿई दादू सां दादू जे अंदरि गुज़िरियल 8 सालनि में मुशरफ खे हैदराबाद जी ॻाल्हि कंदो कराची जी ॻाल्हि कंदो कराची में असांजो सिंधी नौजवान ॿुधो इहो मिलूं लॻाइणु फेडरल गवर्नमेंट जो कमु आहे ॿुधो मां जेकर दादू जी ॻाल्हि ॾिसो मां ॻाल्हायां त ॿुधे त सही न वरी मां जेके ॿुधायां थो त कराची में बि असांजो नौजवान रहे थो न उहो सिंधी जेको छोकिरो या छोकिरी आहे जेकर पढ़े थी प्राइवेट त उनखे प्राइवेट जॉब मिले थी ॾिसो हिते जेकर दादू जो उन में अप्लाई कंदो त थींदो न भई जान
मां त टू बी ऑनेस्टली सभिनी लाइ थो चवां दादू में घणी इंडस्ट्रियलाइजेशन कई अथव, लाड़काणे में घणी कई अथव। फेडरल गवर्नमेंट कंदी। उहो ॾिसो न सभिनी खे भला सिंध गवर्नमेंट खणंदी आहे, न न सिंध गवर्नमेंट खे छॾियो, सभिनी खे सिंध गवर्नमेंट खणे छा, जेके बि असांजा हींअर लखे माण्हू बेरोज़गार आहिनि उन्हनि खे छा सिंध गवर्नमेंट आणियूं? नौकरियुनि जे लाइ प्राइवेट सेक्टर जी ॾिसो न लाइ को माहौल ठाहियो न। ॾिसो न गवर्नमेंट जी ॻाल्हि इहा थो कयां त इन में सभिनी खे सोचणु खपे त अहिड़ी क़िस्म जो हिकिड़ो आणिणो खपे त जिते उहो आणियो न, तव्हांजी हुकूमत आहे, तव्हां आणियो न, माहौल ठाहियो न। उहो आहे इनशाला इंशाल्लाह, माना कॾहिं 8 साल त थी विया अथव। प्राइवेट सेक्टर फेडरल गवर्नमेंट थोरो सहकार कंदी तॾहिं थींदो न। छा करे उहो ॿुधायो आहे जो फेडरल गवर्नमेंट वेठी आहे। गवर्नमेंट हिते इंडस्ट्रीज़ आणे न जेका हमेशह नूरियाबाद खां वठी कोटड़ी ताईं कराची खां वठी इंडस्ट्रीज़ खणी टमाटो असांजी जेकॾहिं मीरपुर ख़ासि में थिए थो त उते सिंध गवर्नमेंट हणंदी न, उते तव्हां इंडस्ट्री लॻायो त उते जेको आहे सिंध जो नौजवान रोज़गार में अचे। तव्हांखे खजूर आहे, सिंध गवर्नमेंट जो जेको आहे सिम आहे न, उते तव्हांखे फेडरल गवर्नमेंट तव्हांखे कहिड़ी हेल्प कंदी? तव्हांखे ॿिया खोड़ जेकॾहिं तव्हां ईअं ॾिसंदो तव्हां उते नंढियूं नंढियूं सनतूं लॻायो न, त सिंध जो नौजवान खे भला हाणे मां तव्हांखां हे सियासी पार्टियुनि जो जवाबु हिकिड़ो ईमानदारी सां, बहरहाल पाण सियासतदान तव्हां ॿई भली हुजो, पर ज़ारा सिंध वासी बि आहियो ऐं तव्हां वाक़ई ॿई ॼणा पंहिंजे पार्टियुनि मां इहो नथा सम्झो त पार्टियूं ही मुल्क जे ग़रीब अवाम खे वधीक ग़रीब कंदियूं पियूं वञनि। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, असां पार्टी जे हवाले सां न हुकूमत जे हवाले सां जेसि ताईं ॻाल्हि हूंदी आहे, जिते जिते ग़लति ॻाल्हि हूंदी आहे असां पार्टी जे अंदरि बि ॻाल्हि कंदा आहियूं। असां कॾहिं बि इहो वधा छॾा कोन कयो आहे, छो त असांखे हिन मुल्क जे माण्हुनि जी बहितरी, ख़ासि तौर ते मां सूबे जंहिं सूबे सां आहियां, इहा नेचुरल बाहि त जंहिं माण्हू ज़िले सां हूंदो आहे, घर खां वेंदे उन पंहिंजे शहर ऐं उन सां जेको आहे। चलो भला दादू ज़िले तरक़ी कई आहे? उहो त तव्हांजे आॾो आहे न न, तव्हां पुछां थो न, वज़ीर वेठो आहे न, हे चए थो मूंखां कराची जा ॿियनि जा सुवाल न पुछो। माण्हू प्राइवेट सेक्टर जी ॻाल्हि कई, दादू तरक़ी न लॻी न कंहिं ज़िले में कोन्हे, पंजाब में बि कोन्हनि के न भला ॻाल्हि करे त हिते बसि सिंध ते अधु बसि घड़ी घड़ी सिंध ते थींदी आहे। ॾिसो इन में सभिनी जो, जीअं तव्हां चओ न सभिनी जो आहे न। कयो न, तव्हांजी असांजी जेका ज़िमेदारी आहे असां पंहिंजी त पूरी कयूं। तव्हां कहिड़ी कई आहे हींअर ताईं ॿुधायो? हाणे मां तव्हांखे मां तोखे ॿुधायां थो फयाज़, मां तोखे ॿुधायां थो फेडरल गवर्नमेंट सिंध लाइ छा मां तोखे ॿुधायां थो सियालकोट जे अंदरि स्पोर्ट्स ऐं सर्जिकल गुड्स जी वॾी इंडस्ट्रियल हो आहिनि ऐं उहे एक्सपोर्ट आहिनि। हींअर स्पोर्ट जे हवाले सां ॿुधो पूरी ॻाल्हि त ॿुधो, उतां वठी ईंदव न। तव्हां सिंध जे अंदरि को हिकिड़ो नंढिड़ो बि ज़ोन न ठाहे सघाओ जितां स्पोर्ट्स गुड्स ऐं सर्जिकल गुड्स ठहनि, तव्हां ॿाहिरि एक्सपोर्ट करे सघो। नंबर 1, तव्हां हलिया वञो फैसलाबाद जे अंदरि, पूरो टेक्सटाइल हुननि उते हो कयो आहे, उहो हुतां जो जेको आहे पंहिंजो उते उन्हनि टेक्सटाइल इंडस्ट्री सॼी आहे। प्राइवेट सेक्टर कंदो न, हिते जेके प्राइवेट माण्हू सरकार उहो प्रोवाइड कंदी आहे माहौल। ॾिसो न सरकार छा थी करे सघे, सरकार कुझु नथी करे सघे। मां तव्हांखे ॿुधायां, मां जो कल्ह बि तव्हांजे हिकिड़े वज़ीर साहिब सां प्राइवेट माण्हू कंदा न बिज़नेस, तव्हांजे कल्ह बि हिकिड़े वज़ीर साहिब सां मुंहिंजो हलियो पियो। मूं चयो ॾिसो, घोटकी खां वेंदे तव्हां लेफ्ट बैंक सॼो खणंदा अचो, इहो तव्हांजो आहे कॉटन बेल्ट आहे। नवाब शाह ज़रदारी साहिब जो घरु आहे न, इहो तक़रीबन सेंटर ते पवे थो। तव्हां हिते बहरिया वारनि खे अकोमोडेट करण लाइ जेको हुते वञी बहरिया टाउन पिया ठारायो, इहो तव्हां जेकॾहिं इहे ज़मीनूं जेको आहे पंहिंजो हिकिड़ो टेक्सटाइल सिटी ठाहे छॾियो आहे, उते रोड बि ॾियो आहे, रस्तो बि ॾियो आहे, बिजली बि ॾियो आहे, गैस बि ॾियो आहे, सिक्योरिटी बि ॾियो आहे, पोइ तव्हां प्राइवेट सेक्टर खे चओ आहे बाबा हे सभिनी पासनि खां कॉटन जिन मिल्स आहिनि, तव्हांखे कॉटन बि मिली वेंदी टाइम सां, तव्हां अची हिते टेक्सटाइल इंडस्ट्री लॻायो, तव्हां बिल्कुलु हिकिड़ो वॾो कॉटन जो हिकिड़ो वॾो हब नवाब शाह खे ठाहे सघो था। पर तव्हांजे हुकूमतुनि जे ज़हन में इहो आहे ई कोन त असां सनतकारी कीअं वधायूं। हिते ॻाल्हि आहे सिधी सवी, तव्हां ठाहियो था, असां रोडूं ठाहियूंसीं, असां एतिरा स्कूल ठाहियासीं। बाबा मुल्क जी तरक़ी जे लाइ वॾे विज़न सां ठाहिण जी ज़रूरत आहे। उहो आहे किथे उहो विज़न, मूंखे ॿुधायो। ठाहिणु खपे, तव्हां सही ॻाल्हि आहे। तव्हां ॿिन्ही जी वॾी महिरबानी जो तव्हां गुफ़्तगू मूंखां घणी कराई आहे, पाण त कई कोन अथव। असां विड़ायो थो तव्हां वरी। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो, पंहिंजे मेज़बान फयाज़ नशकीन इजाज़त सदाई।